अस्सलाम वालेकुम। मुझो नालो माशूक अली है। अवां मुझो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। मां हिन वक़्तु सदात कोट जे ज़ोहिबाबाद महले में मौजूदु आहियां। ज़ोहिबाबाद महले जे उन घिटीअ में जेको 2022 में जेको 27 मिलियन जी लागत सां जेको ठही तैयार थी वई आहे ऐं आसिफ़ भट्टी सॉरी नूर नबी भट्टी जेको आहे शॉप आहे उन खां जेको आहे त ज़ुल्फ़कार जुड़े जो घिटी ताईं ऐं हीअ जेको दुकानु आहे साम्हूं जेको आहे नूर नबी शॉप आहे ऐं हितां खां जेको आहे हीअ घिटी ठही आहे 2022 में हीअ घिटी तैयार थी वई आहे। हीअ घिटी हीअं वञे थी इन खां बाद में जेको अॻियां ज़ुल्फ़कार जुड़े जो हीअ घिटी आहे इहा मुकमिल तैयार थी चुकी आहे ऐं जंहिंजा पैसा बि जेको आहे रिलीज़ थी चुका आहिनि। मां हिते ग्राउंड ते मौजूदु आहियां। 1500 फुट घिटी जेको आहे हिन जी ड्रेग आहे जेको मुकमिल तौर ते ऐं हिते तैयार आहे। हिते महले वासी मौजूदु आहिनि ऐं कोशिशि कंदासीं उन सां ॻाल्हि ॿोल करण जी जेको आहे त हीअ दुकान ते मौजूदु आहिनि। अदाई तव्हांजी घिटियूं ठही वियूं आहिनि, तव्हां केतिरा जेको आहे तव्हां एहसानमंद आहियो इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जा? साईं कुछ भी न थियो आहे। हिते तरकारी कम नालो ई न आहे। अध में भॼी था वञनि। न तव्हांजी घिटियुनि में हिते कमु थियो आहे? कमु थियो न आहे? कम कुछ भी न थियो आहे। अच्छा, हा ही 2022 जे रिकॉर्ड मूजिबि तव्हांजी घिटियूं तैयार थी वियूं आहिनि। असां वटि कुछ भी न थियो आहे। हिकिड़ी सिर भी न आहे लॻी। अच्छा, हा तव्हां पाण केरु आहियो? असां नूर नबी भट्टी। तव्हां दुकान जेको नूर नबी भट्टी जेको नालो आहे उहो तव्हां ई आहियो? जी हाँ। अच्छा, तव्हांजी घिटी जेको आहे ॿुधाइनि पिया त नूर नबी भट्टी तो ज़ुल्फ़कार जुड़े जो जेको आहे त हाँ ज़ुल्फ़कार घिटी जी साम्हूं आहे पर उते का शइ न थियो आहे। कुझु बि न आहे थियो कुछ हुते भी न जेको आहे आहे। थियो। जीअं तव्हां जेको आहे त नूर नबी भट्टी जेको उन सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं उनजो इहो चवणु आहे जेको आहे हिते कंहिं बि क़िस्म जो को बि कमु न आहे थियो ऐं अॼु ताईं हिते कोई बि ठेकेदार ऐं कोई बि अमलदार हिते कोन पहुतो आहे। ज़मीनी हक़ीक़त इहा आहे हिते हिकिड़ी सिर बि न आहे लॻी पर कागज़नि में ही घिटियूं मुकमिल तौर ते तैयार थी चुकियूं आहिनि। माण्हू हिते ॾाढो ज़बरदस्त ज़िंदगी गुज़ारनि पिया। तव्हां पंहिंजो जेको आहे त हीअ कैमरा जी अक्सर तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ तव्हां ॾिसो हीअ ज़ुल्फ़कार जुड़े जो स्ट्रीट आहे जंहिंखे तव्हां ॾिसो हिन जी हालत इहा आहे। तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था हिते केतिरनि वरियनि खां वठी हिते जेको आहे को तरक़ियाती कमु थियो हुजे या हिते को इंतिज़ामिया मां को माण्हू आयो हुजे जंहिं अची हिते कमु कयो हुजे ऐं हितां तव्हां पाण अंदाज़ो लॻायो। ऐं ही बार बार जेके पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ऐं चूंडियल नुमाइंदा ऐं ॿिया माण्हू जेके दावाऊं कनि पिया असां शदात कोट शहर जे हर हिकु घिटीअ खे जेको आहे त ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां ठाहे छॾियो आहे। हितां जा माण्हू ॾाढी सुठी ज़िंदगी गुज़ारनि पिया, बहितर नमूने सां जेको आहे उनजी ज़िंदगी गुज़रे पई ऐं ॾाढा मुस्तफ़ीद आहिनि जेको आहे त नुमाइंदनि खां। ऐं पर हिते हक़ीक़त इहा आहे तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघो था त हिते मामलात कहिड़ा आहिनि, माण्हू कीअं ज़िंदगी ॾुखी गुज़ारनि था। ऐं हीअ जेके घिटियूं आहिनि तव्हांखे जेको आहे त आहिस्ते आहिस्ते तव्हां शदात कोट शहर जे हर हिकु महले में विज़िट कराईंदासीं। महले वासी मौजूदु आहे। बाबा ही घिटियूं तैयार आहिनि तव्हां जूं? साईं ॾिसो था तव्हां तैयार आहिनि। असांखे ब्लॉक हणाइणा न अथनि, सॼो कमकार कराइणो अथनि। ॿियो इन खां वधीक ॿियो कीअं कमकार कराइजनि। पोइ तव्हांखे शुक्रियो अदा करणु घुरिजे। शुकुरु खपे साईं, महिरबानी आहे PPRनि जी आहे। एतिरो ॾिनो अथनि उन्हनि जा लख लाइक़ थोरा आहिनि। असां त इंसानी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ मजबूर थी आहियूं त असां गुज़ारियूं ज़िंदगी कीअं गुज़ारियूं। हाणे 4-5 ॾींहं थिया आहिनि असांजे ज़ोहिबाबाद में हेॾा फर्ज़ंद खोखर जी अमड़ गुज़ारे वई, ॾाढी गुज़ारे वई। ग़रीब खे इंतकाल करे वई। उन खे हिननि जो गैस वारनि जा खॾा खोटियल आहे। असांखे लाश कढण जे लाइ बि रस्तो न हुयो। असां वाटर सप्लाई मां लाश टपाए उन ग़रीब खे दफ़नायो आहे वञी नूरपुर ते। साईं तव्हां महले वासी आहियो, तव्हांजी घिटियूं तैयार थी वयूं बाबा? असांजूं घिटियूं तक़रीबन 15 सालनि खां को टके जो कमु न थियो आहे। अच्छा, सुल्तान ख्वाड़ के अलाह हयाती ॾे अलाह उन दौर में रोड ठहिया। वरी असां अखियुनि सां को रोड ॾिठोसीं, न नाली ॾिठीसीं, न बिजली ॾिठीसीं, न कुझु न रस्तो। बरसाति वसे थी असांखे अहिड़ा हालात आहिनि जो पंधु गुज़रण लाइ बि मुश्किल आहे। बाबा तव्हांजे लाइ करोड़े रुपया सिंध हुकूमत ॾिना आहिनि जेको आहे कमु थी। असां 1 रुपयो बि न ॾिठो आहे, को हिकु सिर बि लॻंदे न ॾिठी आहे। साईं पीपल्स पार्टी जे दौर में का शइ टके जो कमु बि न थियो आहे असांजे महले में ज़ोहिबाबाद। छाजे करे अलाए तसब आहे। सुल्तान अहमद ख्वाड़ जे वक़्त में उन टाइम थिया रोड रस्ता थिया, उन खां पोइ बाद में कुझु बि न थियो आहे। साईं गुज़ारिया, महिरबानी कयो, कुझु रहम कयो, कुझु असांजे हालातनि खे ॾिसो, को ग़रीबनि खे हमदर्दी करायो, महिरबानी कयो कुझु। जीअं त माण्हुनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, माण्हू चवनि था ख़ुदा जे वास्ते असांजे मथां रहम कयो ऐं असांजे हाल जे मथां रहम कयो ऐं ख़ुदा जी लठ जेको आहे त ॾाढी जेको आहे बेआवाज़ आहे उन खां भउ कयो, उन खां डिॼो ऐं ज़िंदगी जेको आहे त हमेशह रहणी न आहे ऐं इहे मिल्कियतूं खणी माण्हू कोई बि अॻिते कोन वेंदो ऐं माण्हुनि जी ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे। कोशिशि कयो माण्हुनि जी ज़िंदगी खे आसान बणायो ऐं जेको आहे हीअ जेके मामलात आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं अॼु जेको आहे त हीअ जेको सेशन तव्हांजे साम्हूं जेको कयोसीं उन खां मज़ीद अॻिते जेको आहे जेके शहर जूं जेके ॿियूं घिटियूं आहिनि, ॿिया महल आहिनि, उहे बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान माशूक अली खोतो कजनि, वॾी महिरबानी।